बिल्कुल इन टाइम असां केपीओ में मौजूद आहियूं जिते कुछ देर अॻु जेको आहे घरू वज़ीर ऐं मुकेश कुमार चावला पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। प्रेस कॉन्फ्रेंस में एडिशनल शाहजी कराची ऐं डीआईजी इरफान बलोच ऐं एसएसपी क्यामाड़ी भी शरीक हुआ। इन हवाले सां उन्हनि चयो आहे त 14 जवाबदार गिरफ़्तार थिया। उन्हनि जे कब्ज़े मां जेकी मंशियात आहे हथ कई हुई आहे। हिन टाइम असां सां गॾु टास्क फोर्स जो सरबराह इरफान बलोच साहब मौजूद आहे। उन्हनि सां हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उहे हिन हवाले सां छा चवणु चाहिनि था। सर, वॾी महिरबानी, छा चवंदो एतिरी घणी मंशियात हथ आई आहे, 14 जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि, छा चवंदो? जी, मुझे ख्याल में तारीख़ में जो रिसेंट तारीख़ है उनमें सब खां वॾी पुलिस की कार्रवाई है। उनमें 400 किलो जो वो चर्स हथ आयो आहे। सब खां वॾी ॻाल्हि इहा आहे त 40 किलो इनमें आइस भी हथ आई है। हिन वक़्तु जो कराची में सब खां वॾो असांजो चैलेंज है वो आइस जो तमामु घणो आहे। छो त इहो आइस ही आहे जेको हिकिड़ो तमामु घणो नौजवान खे नुक़सान थो ॾिए। ऐं उन सां गॾु आइस सां गॾु क्रिस्टल ऐं जेके भी सिंथेटिक ड्रग्स इनखे चवंदा आहिनि, जेके केमिकली ठहंदा आहिनि, लेबोरेटरीज़ में ठहंदा आहिनि। इन जो को ॿूटो न हूंदो आहे या इन जो को प्लांट न हूंदो आहे। सो इन में जेके भी माण्हू इन अफेक्ट थियनि था उन्हनि जी ज़िंदगी जेका आहे तमामु घटि रहिजी थी वञे ऐं 25 खां 30 सालनि जी उमिरि में उन्हनि जी डेथ थी वञे। सो उनखे क्रश करण जे लाइ असां एॾो वॾो गैंग असां गिरफ़्तार कयो आहे। उन में 40 किलो आइस असांखे मिली आहे। असां इहो ॾिसण जी कोशिशि था कयूं त काॾों वठी था अचनि, अफ़गानिस्तान मां, बलूचिस्तान मां, जेके उन्हनि जो रूट्स आहिनि ऐं जेके मेन सप्लायर रूट्स आहिनि उन्हनि खे बि असां आइडेंटिफाई था कयूं, उन माण्हुनि तक पहुचण जी कोशिशि था कयूं। अच्छा, जेके 14 जवाबदार उन्हनि जो तालुक कंहिंसां आहे, जेकी मंशियात हथ आई आहे उनजी मालियत केतिरी आहे? जी, उनजी मालियत मुंहिंजे ख्याल में 20 करोड़नि खां वधीक आहे, 26 करोड़नि जे क़रीब आहे। ऐं उन में हिकिड़ो असां एक्साइज़ जो इंस्पेक्टर बि गिरफ़्तार कयो आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त प्रेस कॉन्फ्रेंस में एक्साइज़ जो जेको मिनिस्टर साहिबु आहे उहो बि मौजूदु हुयो। ऐं उन्हनि बि इहो चयो आहे त असां बि पंहिंजे डिपार्टमेंट में इहे जेके आहिनि अहिड़े क़िस्म जा माण्हू उन्हनि खे कट कंदासीं, उन्हनि खे डिसमिस कंदासीं। महिरबानी। जी बिल्कुल, टास्क फोर्स के सरबराह डीआईजी इरफान बलोच सां ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो चवणु आहे त 20 खां 26 करोड़ जी जेकी मंशियात आहे उहा हथ कई वई आहे ऐं 14 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त डीआईजी इरफान बलोच जो चवणु आहे त इन हवाले सां जवाबदारनि खां जेकी वधीक जांच शुरू कई वई आहे। जी।